वेलकम दोस्तों, मिस्ट्री बॉक्स जे हिकु नई एपिसोड सां गॾु मां आहियां तव्हांजी होस्ट सना। अॼु असां सां गॾु मिस्ट्री बॉक्स खेॾण जे लाइ मौजूदु आहिनि मीना ऐं नोमी। सभ खां पहिरियां असां जल्दी सां व्यूअर्स खे हिन गेम्स जा रूल्स ॿुधायूं। जीअं त तव्हां ॾिसी सघो था, असांजे ॿिन्ही पार्टिसिपेंट्स जे साम्हूं हिकु मिस्ट्री बॉक्स रखियलु आहे। हर राउंड में हिन मिस्ट्री बॉक्स में हिकु मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट रखियो वेंदो, जिन खे असांजा महिमान गैस कंदा। बॉक्स में मौजूदु होल जी मदद सां इहे ऑब्जेक्ट खे हथ लॻाए सघनि था या फील करे सघनि था, पर ॾिसी नथा सघनि। हाणे वधीक वक़्तु वञाइण खां सवाइ असां पंहिंजी गेम शुरू कयूं था। त अचो नोमी, तव्हां खां शुरू कयूं था। तुंहिंजो टाइम शुरू थिए थो हाणे। हे त तमामु सॉफ्ट ऑब्जेक्ट आहे, प्रेस करण सां दॿिजी थो वञे। मुंहिंजे ख़्याल में हे हिकु रबड़ बॉल आहे। बिल्कुलु सही, हे हिकु रबड़ बॉल आहे। त हाणे वारो आहे मीना जो। त मीना, छा तव्हां तयारु आहियो? हे आहे तव्हांजो ऑब्जेक्ट। इट्स अ स्मॉल ऑब्जेक्ट। हिन जी शेप त बिल्कुलु कीज़ जहिड़ी आहे। छा हे कीज़ आहिनि? बिल्कुलु सही मीना। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त कीज़ कहिड़ी मटीरियल जूं ठहियल हूंदियूं आहिनि? कीज़ मेटल मां ठाहियूं वेंदियूं आहिनि। अरे, हे त तमामु हल्को आहे ऐं हे त नरम ऐं मुलायम आहे, बिल्कुलु रेशम जहिड़ो। छा हे सिल्क आहे? नोमी जो जवाबु सही मञूं था। हे हिकु सिल्क जो रुमाल आहे। अरे, हे त का नैरो ऐं लॉन्ग शे आहे। हिन जो हिकु एंड त ॾाढो शार्प ऐं पॉइंटेड आहे, जॾहिं त ॿियो एंड सॉफ्टर आहे। हिन जो सरफेस ॾाढो स्मूथ आहे। हे हिकु पेंसिल आहे। बिल्कुलु सही। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त पेंसिल कहिड़ी मटीरियल जूं ठहियल हूंदियूं आहिनि? पेंसिल वुड मां ठहंदी आहे। अरे, हे तमामु आसान आहे। इट्स अ बॉटल। मुंहिंजे ख़्याल में इट्स अ प्लास्टिक बॉटल। दैट्स एब्सोल्युटली करेक्ट। दोस्तों, छा तव्हां हाणे ॿुधाए सघो था त प्लास्टिक सां रोज़मर्रा जूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहियूं वेंदियूं आहिनि? बकेट्स, टॉयज, बॉक्सेस, बास्केट्स, कप्स, डस्टबिन्स। इट्स वेरी लाइट ऐं आराम सां फोल्ड बि थी रहियो आहे। बिल्कुलु कागज़ यानी पेपर जी तरह लॻे थो। हे पेपर सां ठहियल का शइ आहे। ओह, हे त हिकु लिफ़ाफ़ो यानी एनवेलप आहे। दैट्स करेक्ट। हे तमामु सख़्त यानी हार्ड आहिनि ऐं हैवी बि। हिननि जो सरफेस तमामु स्मूथ यानी लसो आहे। ईअं थो लॻे ॾढ़े गिलास सां ठहियल नंढा नंढा बॉल्स आहिनि। तव्हांजो जवाबु सही आहे। हाणे तव्हां पंहिंजी स्क्रीन ते मौजूदु हिननि ऑब्जेक्ट्स खे गौर सां ॾिसो ऐं इहो ॿुधायो त हे ऑब्जेक्ट्स कहिड़ी मटीरियल मां ठहियल आहिनि।